अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों आउं अली हसन अब्बासी। जेकॾहिं मुंहिंजो चैनल पहिरियों दफ़ो ॾिसी ऐं ॿुधी रहिया आहियो त बराए महिरबानी मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, बेल आइकन खे क्लिक कंदा ऐं जेकॾहिं मुंहिंजी ऑडियो पसंदि अचे त उनखे लाइक कंदा ऐं कमेंट बॉक्स में पंहिंजी राय खां आगाह कंदा। किताब जो नालो आहे लोक कहाणियूं, जुल्द ॿियो, बादशाहनि, वज़ीरनि ऐं सौदागरनि जूं ॻाल्हियूं। मुरतब डॉक्टर नबी बख्श ख़ान बलोच, छपाईंदड़ सिंधी अदबी बोर्ड, जाम शोरो सिंध, छापो 5 जनवरी 2014 ईस्वी। हीअ ॻाल्हि हैदराबाद शहर मां मुमताज़ मिर्ज़ा खां मिली। कहाणी आहे सब्र शहज़ादो। हिकिड़ो हो बादशाह, बादशाहनि जो बादशाह त पाण धणी ताल आहे, पर हीउ कूड़ी दुनिया जो बादशाह हो। धणीअ जो ॾिनू सभु कुझु हुयुसि, खेसि 7 सदा मलूक शहज़ादियूं हुयूं, जे सूंहं ऐं अकुल में पंहिंजो मटि पाण हुयूं। पर नंढी शहज़ादी सभिनी खां सरस हुई, जंहिं करे ॿियूं शहज़ादियूं साणसि सड़ंदियूं हुयूं। बादशाह जो दस्तूर हो त रोज़ानो सिज लथे महिल शहज़ादियुनि वटि ईंदो हो ऐं 7 खे विहारे वारे वारे सां खाउन पुछंदो हो त अम्मा आउं तव्हांखे केतिरो मिठो आहियां। तंहिं ते का चवंदी हुई त तूं मूंखे पताशे जहिड़ो मिठो थो लॻीं, का वरी चवंदी हुई त तूं मूंखे मिस्रीअ जहिड़ो मिठो थो लॻीं। मतिलबु त 6 शहज़ादियूं त कंहिं न कंहिं मिठी शइ जो नालो वठी बादशाह खे ख़ुशि पयूं कंदियूं हुयूं। बाक़ी 7 ऐं सभिनी खां नंढी शहज़ादी कंधु हेठि करे मथीअ दिलि सां चवंदी हुई त तूं मूंखे खंडु जहिड़ो मिठो थो लॻीं, छो जो नंढी शहज़ादीअ खे पंहिंजे पीउ जी उहा ॻाल्हि कान वणंदी हुई। हिकिड़े ॾींहुं दस्तूर मूजिबि बादशाह शहज़ादियुनि खां उहो पुछणु आयो त ॿियनि त सभिनी मिठाई ऐं मिस्रीअ जहिड़ो मिठो चयुसि, पर नंढी शहज़ादी जा ईअं चई चई कक थी पई हुई। तंहिं चयसि त बाबा साईं, तूं त मूंखे लूण जहिड़ो थो वणी। उहो ॿुधी बादशाह कावड़ में तपी बाहि थी वियो। चयईं त खाई पी मुंहिंजो, तॾहिं बि मूंखे लूण जहिड़ो थी भाई। तंहिं ते शहज़ादीअ वराणियुसि त बाबा साईं, रोज़ु राज़िक ते आहे, बंदे जे वस में नाहे, आउं बि पंहिंजो नसीब थी खां। उन्हीअ ते बादशाह खे वधीक कावड़ लॻी, सो चयाईं त जे तूं पंहिंजो नसीब थी खाईं त आउं बि ॾिसां केतिरा ॾींहं थी जी। पोइ यकदमि पंहिंजे ॿाननि खे हुकुम ॾिनई त हींअर जो हींअर शहज़ादीअ खे उन हाल में ई वञी झंग में छॾे अचो त वञी पंहिंजो नसीबु खाए। शहज़ादीअ चयसि त जे तव्हांजी उहा मर्ज़ी आहे त पोइ या बिस्मिल्लाह, पर हिकिड़े ॾींहुं तव्हांखे ज़रूरु पशेमान थियणो पवंदो। ईअं चई शहज़ादी उथी खड़ी थी। बाना वीचारा हुकुम जा बंदा से हिन खे घोड़े ते चाढ़े झंग में छॾे आया। शहज़ादी वीचारी लाॾ कोॾ सां पलियल, जंहिं कॾहिं महलात मां पेर ॿाहिरि न कढियो, सा झंग में अची ॾिनी ऐं ॾाढी हैरान थी। आख़िरकार धणीअ खे यादि करे उथी हिकिड़े पासे हली। सॾु पंधु मस कयाईं त हिकिड़ी झूपड़ी नज़र आयसि। उते मिड़ई शहज़ादीअ खे पेट में साहु पियो। अंदरि वञी ॾिसे त झूपड़ी ख़ाली पई आहे। शहज़ादीअ बि अलाह ते भरोसो रखी वेही रही। हिन दिलि में ख़्यालु कयो त हिन झूपड़ीअ जो मालिक अलाए जे केरु आहे ऐं उन जे अचण खां पोइ अलाए जे मरां या बचां। तंहिं करे छो न एतिरो वक़्तु वेही धणीअ जी इबादत करियां। सो कुंड में रखियल पाणीअ जे दिले मां छल भरे वज़ू सारे वेही निमाज़ पढ़णु लॻी। हक़ीक़त में उहा झूपड़ी हिकिड़े फ़क़ीर जी हुई, जो रोज़ु सुबुह जो गदाईअ ते हलियो वेंदो हो ऐं शाम जो मोटी ईंदो हो। उहो जॾहिं आयो तॾहिं पंहिंजे झूपड़ीअ में छोकिरी वेठल ॾिसी हैरान थी वियो। वरी जो ॾिठाई त निमाज़ पई पढ़े, तंहिं करे माठड़ी करे हिकिड़ीअ कुंड में वेही रहियो। शहज़ादीअ जॾहिं निमाज़ पढ़ी बसि कई तॾहिं फ़क़ीर पुछियुसि त धीअ, तूं केरु आहीं ऐं हिन झंग में कीअं आई आहीं? तंहिं ते शहज़ादीअ सॼी हक़ीक़त करे ॿुधायसि। ॻाल्हि ॿुधी फ़क़ीर चयो त मां बेशक रोज़ु राज़िक ते आहे, हर को पंहिंजो नसीब थो खाए। हाणे तूं मुंहिंजी न्याणी आहीं, हीअ झूपड़ी तुंहिंजी पंहिंजी आहे। आउं रोज़ु गदाईअ ते वेंदुसि, जेकी मिलंदुमि सो वंडे खाईंदासीं। उहो ॿुधी शहज़ादी ॾाढी ख़ुशि थी। पोइ फ़क़ीर जेका मानी पिनी आंदी हुई सा खाई धणीअ जा शुक्राना बजा आणे सुम्ही रही। ॿिए ॾींहुं सुबुह जो फ़क़ीर गदाईअ ते हलियो वियो ऐं शहज़ादी झोपड़ीअ खे ॿुहारी सुहारी ॾेई भरवारे खूह तां पाणी भरे बालम थी वेही रही। शाम जो फ़क़ीर गदाई करे आयो। ॿिन्ही ॼणनि मानी खाई धणीअ जा शुक्राना अदा कया। ईअं कंदे कंदे ॾींहं गुज़री विया। हिकिड़ी राति शहज़ादी ख़्वाबु ॾिठो त को शख़्स आहे जो खेसि चीच खां वठी झूपड़ीअ खां ॿाहिरि पियो वञे ऐं हिकिड़े हंधि बीहारे चयाईं त शहज़ादी, हिन हंधि 7 बादशाहनि जो ख़ज़ानो पूरियल आहे।
ईअं चई उहो शख़्स गुम थी वियो। शहज़ादीअ जी अखि खुली वई। दिलि में वीचारियईं त ख़्वाब ते कहिड़ो वेसा, पर तॾहिं बि उहो हंधु खोटे ॾिसंदसि ज़रूरु। उहा ॻाल्हि दिलि में रखी यकदमि फ़क़ीर खे उथारे खेसि ख़्वाबु ॿुधायईं। फ़क़ीर चयसि त धीअ, तुंहिंजो भाॻु सणाओ हूंदो त ख़्वाबु कूड़ो कोन थींदो। पोइ उन महिल ई ॿई ॼणा उथी उन हंधि विया ऐं हथनि सां ज़मीन खोटणु लॻा। अञा थोरो खोटियाऊं मस त हिकिड़ी पेती निकिरी आई। खोले खणी ॾिसनि त सॼी हीरनि जवाहरनि सां भरी पई आहे। उते ॿई ॼणा ॾाढा ख़ुशि थिया। शहज़ादीअ फ़क़ीर खे चयो त बाबा, हिन मां कुझु हीरा कढी वञी बाज़ार में विकिण ऐं के कासिबी ऐं राज़ा वठी अचु त जाइ ठहिरायूं। पोइ आहिस्ते आहिस्ते बाक़ी ख़ज़ानो कढंदासीं। फ़क़ीर खे बि उहा ॻाल्हि वणी त कुझु हीरा खणी बाक़ी ख़ज़ानो लटे छॾियो। अञा सुबुह थियो ई मस त फ़क़ीर रवानो थियो। हीरा विकिणी राज़ा ऐं कासिबी वठी आयो। थोरनि ई ॾींहंनि में झोपड़ीअ जे जाइ ते हिकिड़ो महलात जुड़ी रास थियो। हाणे फ़क़ीर बि गदाईअ ते कोन वेंदो हो। महलात ठहण बाद शहज़ादीअ फ़क़ीर गॾिजी बाक़ी ख़ज़ानो कढी महफ़ूज़ जाइ ते करे रखियो। उन ई हंधि 7 पेतियूं पूरियल हुयूं, जन मां 6 ख़ज़ाने सां टुब भरियल हुयूं, पर 7हीं पेतीअ मां सोने गन सां मोतियुनि जड़ियल हिकिड़ी विञणी निकिती। उहा शहज़ादीअ पाण खईं। हिकिड़े ॾींहुं शहज़ादी उहा विञणी खणी ॾिसणु लॻी। ॾिसंदे ॾिसंदे वाह हुअण लाइ विञणीअ खे जहिड़ो साॼे पासे फेरो ॾिनई तहिड़ो हिकिड़ो सदा मलूक चंड जहिड़ो शहज़ादो अची अॻियां बीठुसि। शहज़ादी पहिरीं त ॾाढी ॾिनी, पर पोइ दिलि झले पुछियाईंसि त ए शख़्स, तूं केरु आहीं? हिते कीअं आयो आहीं? उन शख़्स वराणियो त ए शहज़ादी, आउं सब्र शहज़ादो आहियां ऐं परियुनि जे मुल्क में रहंदो आहियां। तो पखो झले मूंखे सॾियो आहे, तॾहिं अची हाज़िर थियो आहियां। उते शहज़ादीअ सम्झो त मिड़ई हिन पखे में का ॻाल्हि आहे, सो वरी खांसि पुछियईं त तूं पखे जे सॾ ते आयो आहीं? सब्र शहज़ादे वराणियो त हा, हिन खे सॼे पासे झलींदीअ त ईंदुसि, जे खॿे पासे झलींदीअ त हलियो वेंदुसि। शहज़ादी पोइ त ॾाढी ख़ुशि थी ऐं गॾिजी वेही रिहाण करणु लॻा। अहिड़ीअ तरह रोज़ानो राति जो शहज़ादी पखो झले सब्र शहज़ादे खे घुराए साणसि वेही रिहाण कंदी हुई ऐं सुबुह थियण ते शहज़ादो हलियो वेंदो हो। हिननि ॿिन्ही ॼणनि पाण में शादी कई, पर दस्तूर मूजिबि हू राति जो ईंदो हो ऐं सुबुह जो हलियो वेंदो हो। ईअं काफ़ी वक़्तु गुज़री वियो। न शहज़ादीअ हिन खां पुछियो त ॾींहं जो केॾांहुं थो वञी ऐं न वरी सब्र शहज़ादे ई खेसि उन जे बाबति ॿुधायो। हिकिड़े ॾींहुं शहज़ादीअ फ़क़ीर सां सलाह कई त हाणे धणीअ जो ॾिनो सभु कुझु अथऊं, मुंहिंजी मर्ज़ी आहे त आउं पंहिंजे पीउ ऐं भेनरुनि जी महिमानी करियां ऐं बाबे खे ॿुधायां त बराबरि रोज़ु राज़िक़ ते आहे या न, तंहिं करे तूं वञी खेनि दावत ॾेई अचु। फ़क़ीर संदसि उहा ॻाल्हि क़बूलु कई। जॾहिं उहा हक़ीक़त शहज़ादे सां कयाईं तंहिं चयुसि त तूं भली पंहिंजे माइटनि जी दावत कर, पर मूं बाबति कंहिंसां हिकिड़ो गुफ़्तगू बि न कढिजो, न त पसे पेश तोखे नुक़सानु रसंदो। शहज़ादीअ साणसि उन ई ॻाल्हि जो अंजाम कयो। ॿिए ॾींहुं फ़क़ीर वियो सो वञी बादशाह खे अहल अयाल समेत ख़ुदा कारण दावत ॾेई आयो। बादशाह बि ख़्यालु कयो त ॿाहिरि जो वाह सवाह वठिजे, तंहिं करे हिकदमि खणी दावत क़बूलियाईं ऐं फ़क़ीर खे ॾींहुं मुक़ररु करे ॾिनई त फलाणे ॾींहुं असीं पंहिंजे लश्कर समेत तुंहिंजा महिमान आहियूं। फ़क़ीर सॼी ॻाल्हि अची शहज़ादीअ खे ॿुधाई। मुक़ररु ॾींहं ते केतिरा ई राधा अची सहिड़िया, जन खणी देगियुनि जूं कतारूं चाढ़ियूं। बादशाह बि अची पहुतो, साणसि 6 शहज़ादियूं बि हुयूं। शहज़ादीअ छा कयो जो मर्दाणो वेस खणी पातो ऐं फ़क़ीर खे चयाईं त बादशाह जी मानी ऐं पाण रधींदसि, बाक़ी ॿियनि माण्हुनि जो बंदोबस्तु तूं वञी कर। मानीअ जे महिल शहज़ादीअ छा कयो जो पंहिंजे पीउ ऐं 6 भेनरुनि जे अॻियां रुॻो मिठाण रखियो। पहिरीं त कुझु खाधाऊं, पर 2-4 गिरहनि खां पोइ हर को पियो लवणा हाणे त किथां थो चहिरो माल अचे। आख़िर जॾहिं मिठाण मां मुंहुं भॻुनि ऐं चहिरो ताम बि कोन आयो, तॾहिं बादशाह खां रहियो कोन थियो ऐं शहज़ादी जेका उन ई महिल मर्दाणे वेस में हुई तंहिंखे चयाईं त मियां, हिते चहिरो ताम कोन रधिजे छा? तंहिं शहज़ादीअ चयसि त बादशाह सलामत, ॿुधो हुओसीं त तव्हांखे मिठाण घणो वणंदो आहे, जो तव्हां लूण जे नाले ते पंहिंजे धीउ खे बि घरां कढी छॾियो हो, तंहिं करे लाचार रुॻो मिठो रधो अथऊं। उहो ॿुधी बादशाह कंधु खणी हेठि कयो ऐं शर्मसार थी चवणु लॻो त मियां,
उन ई ॻाल्हि जो मूंखे एॾो अफ़सोसु आहे जो शायदि सॼी उमिरि कोन लहंदो। अॼु वेचारी मुंहिंजी धीउ अलाए जे कहिड़ियुनि तकलीफ़ुनि में हूंदी। ईअं चई अची रोअण में छुटकियो। तंहिं ते शहज़ादीअ चयसि त जे अव्हांखे पंहिंजी धीउ मिले त पोइ तव्हीं उनखे हींअर सुञाणींदव? बादशाह चयो त छो न सुञाणींदुसि। तंहिं ते शहज़ादीअ मर्दाणो वेस लाहे खणी ज़नानू वेस पातो। बादशाह खेसि ॾिसण सां सुञातो। पोइ त विछड़ण मिली ॾाढा ख़ुशि थिया। पोइ शहज़ादीअ बादशाह खे चयो त बाबा हिते दावत ॾेई तव्हांखे घुराइण मां मुंहिंजो उहो मतिलबु हो त तव्हांखे ॿिनि ॻाल्हियुनि जा जवाब ॾियां। जनता कावड़जी तव्हां मूंखे शहर निकाली ॾिनी हुई। हिकिड़ी ॻाल्हि उहा त मूं चयो हो त तव्हीं मूंखे लूण जेतिरो था वणो। हाणे ॾिसो त लूण वारो खाधो अव्हांखे न मिलियो त कीअं दाह कयव। कंहिं बि ताम में लूणु न पवंदो त उहो न वणंदो। तॾहिं चयुमि तव्हीं मूंखे लूण जेतिरो वणो था। ॿी ॻाल्हि त तव्हांखे चयो हुअमि त रोज़ु रज़ाक ते आहे। सो तव्हां त उन ई नियत सां मूंखे कढियो हो त बुखनि में मरी वेंदसि। पर ख़ुदा ताला रज़ाक आहे तंहिं मूंखे झंग में बि कोन छॾियो। हिते बि मूंखे उहा ई बादशाही नसीबु कयाई। आख़िरकार बादशाह हिन खे चयो त धीअ तुंहिंजी ॻाल्हि सची निकिती। मूं हारायो तो खटियो। हाणे मुनासिबु ईअं आहे त तूं हीउ झंगु छॾे वरी हली मूं वटि रह। तंहिं ते शहज़ादीअ वराणियो त बाबा साईं आउं पंहिंजो नसीबु हिते ई वेठी खां। तव्हीं छा न पंहिंजनि महलनि में ख़ुशि हुजो। बादशाह ऐं भेनरुनि शहज़ादीअ खे घणो ई चयो पर शहज़ादी बिना नाबरी वारे वेठी। तंहिं ते लाचार हू शहज़ादीअ खां मोकिलाए वापसि वरिया। शहज़ादीअ जे छहनि भेनरुनि खे पंहिंजी नंढीअ भेण जो उहो ठठु कोन वणियो। दिली दिलि में ॾाढियूं पजरियूं पर करे कुझु न थिए सघियूं। नेठि छहनि भेनरुनि गॾिजी सलाह कई त कंहिं हीले सां उहा ख़बर लहिजे त हिन खे एतिरी माया किथां मिली आहे। अहिड़ो वीचार करे छह ई शहज़ादियूं पंहिंजी नंढीअ भेण वटि अचणु वञणु लॻियूं। हिकिड़े ॾींहुं छह ई भेणियूं पाण में सलाह करे राति उते टिकी पियूं। जॾहिं राति थी तॾहिं लिकी वञी पंहिंजी भेण जी जाइ में वेही रहियूं। नंढी शहज़ादी जॾहिं ॾिठो त हव मो टरियो आहे तॾहिं विझड़ियूं खणी सॼे पासे झलियाईं त सब्र शहज़ादो अची सहिड़ियो। पोइ त वेही रिहाणियूं कयाऊं। संदसि छहनि भेनरुनि उहो लकाउ ॾिसी सड़ी वियूं। पक थियनि त शहज़ादीअ उन ई सां शादी कई आहे ऐं हीअ दौलत बि उन जी ॾिनल अथसि। पोइ त जीअं तीअं करे राति गुज़ारियाऊं। सुबुह जो जॾहिं सब्र शहज़ादो हलियो वियो तॾहिं हीअ बि छह ई ॼणियूं लिकी माठली करे अची वेही रहियूं ऐं सलाहूं पचाइण लॻियूं त कहिड़ीअ तरह नंढी शहज़ादीअ खां सब्र शहज़ादो छॾाइजे। नेठि हिकिड़ी ॼणीअ सलाह ॾिनी त परीज़ादनि जो जिस्म तमामु नाज़ुक हूंदो आहे। हाणे छा करियूं जो बिलोर कुटे सन्हू ॿूरो करे सब्र शहज़ादे जे खट ते हारे छॾियूं। पोइ पाण ई ख़बर पवंदी। उहा सलाह सभिनी खे वणी सो यकदमि बिलोर कुटे अटो करे लिकाए नंढी भेण वटि आयूं। चई त अधी असीं हिते वेही कक थी पियूं आहियूं। न को कमु न को कार। तंहिं करे अॼु तुंहिंजे रहण वारी जाइ असीं सफ़ा कंदीसीं। नंढीअ भेण खे घणो ई रोकियो पर हिननि संदसि ॻाल्हि कान मञी। शहज़ादियूं झटि करे संदसि जाइ में वञी छंड फूक करणु लॻियूं। जॾहिं ॾिठाऊं त खेनि को बि ॾिसण वारो कोन्हे तॾहिं वॾी शहज़ादीअ कुटियल शीशनि जी पुड़ी कढी शहज़ादे जे हंध ते हारे छॾी। किसो कोता राति जो नंढी शहज़ादीअ सब्र शहज़ादे खे घुरायो। हू वीचारो शहज़ादीअ सां रिहाण करे पंहिंजे हंध ते अञा लेटियो ई मस त सन्हा शीशा संदसि नाज़ुक जिस्म में पेही विया। हिन खां रड़ निकिरी वेई ऐं यकदमि कावड़ मां शहज़ादीअ खे चयाईं त विझणी झल तां वञा। शहज़ादी ॾाढी हैरान थी पर सब्र शहज़ादे जो चवणु कोन मोटाए सघी। यकदमि विझणी खाॿे पासे झलियाईं त हू गुम थी वियो। पर वेंदे एतिरो चई वियो त तूं मूंसां चङाई कान कई आहे पर जे मूंसां मिलणो अथई त हाणे ॻोल्हे लहिज। शहज़ादी वेचारी ॾाढी हैरान थी वई जो खणी ॾिसे त सब्र शहज़ादे जे हंध ते शीशा हारिया पिया आहिनि। उते शक थियुसि त भेनरुनि रोह कयो आहे। पोइ शहज़ादी वेही रोअण लॻी ऐं पछताइण लॻी त नाहक भेनरुनि खे रहायमि। हाणे सब्र शहज़ादे खे हथां विञायमि। अलाए जे कहिड़ीअ विलायत में हूंदो ऐं आउं ज़ाल माण्हू खेसि किथे ॻोल्हे लहंदसि। ईअं पंहिंजी क़िस्मत खे ॾोह ॾींदे शहज़ादे खे ॻोल्हे लहण जो पको इरादो कयाईं। पोइ उन ई महिल ई बादशाही वेस वॻा लाहे गेड़ू रता कपिड़ा पहिरे
जोगिण थी फ़क़ीर खां मोकिलाए तोकिलाए हिकिड़े पासे थी हली। हलंदे हलंदे हिकिड़े ॿेले में अची राति पियसि। राति गुज़ारण लाइ हिकिड़े वण हेठां वेही रही। अञा का घड़ी मस गुज़री त उन वण ते ॿ पखी अची वेठा जे पाण में ॻाल्हियूं करण लॻा। हिकिड़े पखीअ ॿिए खे चयो त यार, ख़ुदा जी कुदरत आहे जो कंहिं न कंहिं शइ में का न का हिकमत मिड़ई रखियलु आहे। ॿिए पखीअ चयसि त सो वरी कीअं? तंहिं ते हिन चयसि त हिन वण जे छोॾनि में अहिड़ी ख़ासियत आहे जो जेकॾहिं उहे पाणीअ में टहिकाए कंहिं बीमार खे उन सां वेझारिजे त सभु बीमारियूं छॾे वञनिसि। वरी ॿिए पखीअ चयो त अदा बराबरि तुंहिंजी ॻाल्हि सची आहे। मुंहिंजे विठिन में बि अहिड़ी ख़ासियत आहे जो कहिड़े बि न छुटंदड़ फट ते हणजनि त यकदमि छुटी वञे। शहज़ादीअ खे उहे ॻाल्हियूं ॿुधंदे ॿुधंदे निंड अची वई। सुबुह जो सवेल उथी वण जा कुझु छोॾा लाथाईं ऐं कुझु विठियूं मेड़े बगिरीअ में विझी उथी रवानी थी। शहज़ादीअ खे पंधु कंदे ॾाखिड़ा ॾिसंदे 6 महीना गुज़री विया। उन विच में कई अहिड़ियूं तकलीफ़ूं आयसि जन मां बचणु मुश्किल हो, पर हीअ वेचारी ख़ुदा ते तवकल रखियो हलंदी रही। आख़िरकार हिकिड़े ॾींहुं हिकिड़े खूह ते अची पहुती जिते 100 छोकिरियुनि पाणी पिए भरियो। शहज़ादीअ हिकिड़ीअ खां पुछियो त अदी, तव्हीं हेतिरो पाणी छाजे लाइ थियूं भरियो? हिननि ॿुधायुसि त असांजो सबुरु शहज़ादो कंहिं आदमज़ादीअ सां वञी परिणियो हो, पर उन ज़ाल ड्रोह करे खेसि फटे विधो आहे। 6 महीना थिया आहिनि जो फट छुटनि ई कोन था। हाणे संदसि इलाजु पियो हले, जंहिं लाइ पियूं पाणी भरियूं। उहा ॻाल्हि ॿुधी शहज़ादीअ उन छोकिरीअ खे चयो त आउं बि हिकमत जो धंधो ॼाणा थी। जे मूंखे सबुरु शहज़ादे वटि वठी हलो त हूं त आउं खेसि चङो भलो करियां। छोकिरीअ जवाबु ॾिनुसि त हिते केतिरा ई हकीम तबीब मोटी विया, तूं छा करे सघंदीअं? पर शहज़ादी ज़िद ॿधी बीह रही, तॾहिं लाचार छोकिरीअ खेसि पाण सां वठी वेई। शहज़ादीअ जो वेस मटियलु हो, जंहिं करे सबुरु शहज़ादो खेसि सुञाणे न सघियो। शहज़ादीअ खेसि ॾिसी वाइसी चयो त पाणी टहिकायो। चवण जी देरि हुई, यकदमि पाणी गरम थी वियो। शहज़ादीअ छा कयो जो उन में छोॾा विझी हुकुम कयो त सबुरु शहज़ादे खे हिन पाणीअ सां वेझारियो वञे। ख़ुदा जी कुदरत जो थोरीअ देरि में शहज़ादे जी तबियत बदिलिजी वई। मथां वरी शहज़ादीअ पखीअ जूं विठियूं घोटे उन मां मलम ठाहे सबुरु शहज़ादे जे फटनि ते रखियो, जंहिं करे हू जल्द ई तंदुरुस्त थी पियो। 2-4 ॾींहंनि खां पोइ सबुरु शहज़ादे शहज़ादीअ खे पाण वटि घुराए चयो त घुर जेकी घुरणो अथई। शहज़ादीअ चयसि त पहिरीं अंजाम ॾे। सबुरु शहज़ादे अंजाम ॾिनुसि। उते शहज़ादीअ चयसि त मूंसां गॾिजी हल। सबुरु शहज़ादो कावड़ में तपी बाहि थी वियो ऐं चयाईंसि त उन ई ॻाल्हि तां लही वञ। मुंहिंजी अॻे ई शादी थियल आहे, जंहिं करे आउं तोसां न हलंदुसि। उन ते शहज़ादीअ चयसि त शहज़ादा, उहा आउं ई आहियां जंहिंखे चई आयो हुए त मूंखे ॻोल्हे लहिज। हाणे मूं तोखे ॻोल्हे लधो आहे। ईअं चई गेड़ू रता कपिड़ा लाहे पंहिंजा कपिड़ा पहिरियाईं, तॾहिं सबुरु शहज़ादे सुञातुसि। पोइ शहज़ादीअ खेसि सॼी ॻाल्हि करे ॿुधाई त कहिड़ीअ तरह संदसि भेनरुनि साणसि दोलाब कयो हो। उते सबुरु शहज़ादो बि तमामु ख़ुशि थियो। निठ सभई ॻाल्हियूं विसारे ख़ुशि गुज़ारणु लॻा।